बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। सही बुखारी जिल्द नंबर 2 किताबुल जनाइज़ हदीस नंबर 1329। हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त जॾहिं इंसान खे क़ब्र में रखियो वञे थो ऐं उन इंसान जा कांधीअ जॾहिं उनखे क़ब्र में रखी वापसि मोटनि था तॾहिं उहो पंहिंजे कांधियुनि जो जुतनि जो आवाज़ु ॿुधे थो ऐं जॾहिं कांधीअ वापसि मोटी वञनि था तंहिंखां बाद अल्लाह जी तरफ़ां ॿ मलाइक उन इंसान वटि अचनि था ऐं अची उन इंसान खे उन जी क़ब्र में उथियारे विहारींदा आहिनि। पोइ उनखां सवाल पुछंदा आहिनि ऐं हिकु सवाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ पुछंदा आहिनि ऐं मलाइक पुछनि था त मा कुंत तक़ूलु फ़ी हाज़र रजुल मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजो अक़ीदो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में छा आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ तुंहिंजो छा चवणु आहे। पोइ जेकॾहिं उहो इंसानु नेक हूंदो दीनदार हूंदो त उहो सही जवाबु ॾींदो ऐं चवंदो अशहदु अन्नहु अब्दुल्लाहि व रसूलिही, ऐं शाहिदी ॾियां थो ऐं गवाही ॾियां थो त मुहम्मद अल्लाह जो रसूल ऐं अल्लाह जो बानो आहे। फ़युक़ालु, जॾहिं ई इंसानु सही जवाबु ॾींदो आहे तंहिंखां बाद उनखे जन्नत ऐं जहन्नम ॿई ठिकाणा ॾेखारे में ईंदा आहिनि ऐं मलाइक चवंदा आहिनि उनज़ुर इला मक़अदिक मिनन नार अबदलकल्लाहु बिही मक़अदम मिनल जन्नह, तूं ॾिस जहन्नम ॾांहुं, जहन्नम तुंहिंजो ठिकाणो हुयो पर तो दीन ते अमल कयो ऐं तो सुवाल जो सही जवाबु ॾिनो, तंहिंजे सबबु अल्लाह ताला तुंहिंजो ठिकाणो बदिलाए छॾियो ऐं अल्लाह ताला हाणे जन्नत तुंहिंजो माॻ मकान बनायो आहे। हाणे तूं पंहिंजी जन्नत खे ॾिस। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़यराहुमा जमीअन, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो पोइ उहो इंसानु जन्नत ऐं जहन्नम ॿिन्ही खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदो आहे। व अमल काफ़िर अविल मुनाफ़िक़, ऐं जेकॾहिं उहो इंसानु काफ़िर मुनाफ़िक़ बेदीन हूंदो पोइ जॾहिं हुनखे सवालु पुछे में ईंदो त उहो सवाल जे जवाब में चवंदो ला अदरी कुन्तु अक़ूलु मा यक़ूलु नास, जॾहिं हुनखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ सवालु पुछे में थींदो तॾहिं उहो इंसानु चवंदो त मूंखे काई ख़बर न आहे, बसि आउं पोइ चवां थो जेके दुनिया में माण्हू चवंदा हुआ, को सही जवाबु कोन ॾेई सघंदो। तॾहिं अल्लाह जा मलाइक उनखे चवंदा ला दरईत वला तलईत, न त तो दीन सिखियो न त तो पढ़ियो, न तो क़ुरान पढ़ियो न हदीस पढ़ी, न तो दीन सिखियो। ऐं पोइ उन इंसान खे सुम्म युज़रबु बि मितरक़तिन मिन हदीद, पोइ उन इंसान खे उन जे मथे ते लोहे जे हथोड़े सां अहिड़ो त ज़बरदस्त मारींदा आहिनि उहे मलाइक जो उहो इंसानु चीखूं कंदो आहे, दाहूं कंदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो त फ़यसीहु सईहतन यसमउहा मन यलीही इल्ला सक़लैन, जॾहिं उन इंसान खे मथे ते हथोड़ो हणंदा आहिनि अल्लाह जा मलाइक तॾहिं उहो दाहूं कंदो आहे, चीखंदो आहे ऐं उन जी चीख जी आवाज़ आसपास जूं तमामु शयूं ॿुधंदियूं आहिनि सवाइ इंसान ऐं जिन्हनि खां। इंसान ऐं जिन्हनि खां अल्लाह ताला पर्दो रखी छॾियो आहे, उहे कीन ॿुधी सघंदा, बाक़ी इंसान जिन्हनि खां सवाइ इंसान जिन्हनि खां अलावा ॿियूं जेतिरियूं बि शयूं आहिनि उहे सभई उन जी चीखूं दाहूं ॿुधंदियूं आहिनि। त दोस्तो, जेकर इंसानु दीन ते अमल करे थो त इंसान जी पहिरीं क़ब्र जेका मंज़िल आहे उन जा सवालनि में इंसानु कामयाबु थींदो, ऐं जेकर इंसानु बेदीन आहे त क़ब्र जे सवालनि में बि नाकाम थींदो, ऐं पहिरीं मंज़िल में जेकर इंसानु नाकाम थियो त अॻु जूं मंज़िलूं इंसान लाइ करे औखियूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे आख़िरत जी ऐं जन्नत जी तयारी करण जी तौफ़ीक़ ॾिए।